एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। हिंगोरजा में सगियूं जे ॻोठ जवान कलोड़ो जे रहवासी नींगर 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। 6हीं क्लास जे शागिर्द आदिल कलोड़ो जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। हिंगोरजा थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। मुंहिंजो पुटु कोटड़ी कबीर मदरसे में पढ़ंदो आहे। 3 ॾींहं अॻु सगियूं खां मदरसे लाइ वियो हो त हिंगोरजा बाईपास तां गुम थी वियो। नींगर जो न्याज़ कलोड़ो नालो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं हिंगोरजा मां, जिथे सगियूं जे ॻोठ जवान कलोड़ो जो रहवासी नींगर 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। 6हीं क्लास जे शागिर्द आदिल कलोड़ो जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे, जॾहिं त हिंगोरजा थाणे ते NC बि दाख़िल कराई वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। हिंगोरजा वेझो सगियूं जे ॻोठ जवान कलोड़ो जे रहवासी नींगर 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। 6हीं क्लास जे शागिर्द आदिल कलोड़ो जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। हिंगोरजा थाणे ते NC दाख़िल कई आहे। मुंहिंजो पुटु कोटड़ी कबीर मदरसे में पढ़ंदो आहे। 3 ॾींहं अॻु सगियूं खां मदरसे लाइ वियो हो त हिंगोरजा बाईपास तां गुम थी वियो आहे। नींगर जे वालिद न्याज़ कलोड़ो जो इहो चवणु आहे। हिंगोरजा मां ख़बर आहे, जिथे सगियूं जे ॻोठ जवान कलोड़ो जो रहवासी नींगर 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। 6हीं क्लास जे शागिर्द आदिल कलोड़ो जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। हिंगोरजा थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे।